डोर बदल होंदी आ कोने में नंढड़ी मछली विझंदा को वॾी मछली फासण जे लाइ वो नहर जे किनारे ते कुंडड़ी विचूं मच्छी पीड़ो मारे सॼो ॾींहुं काढ़े में गर्मी में हिकड़ी कुरड़ी लॻसि हिकड़ी मच्छी सिपाही गुजरियो अरे छा मारियो अथई सॼो ॾींहुं गर्मी में सॼो आहे हिकड़ी लॻी आहे बचनि जो वञी बोड़ कंदुसि हिन मां जे मूंखे ॾे वरती घुरी अबा मां मिस्कीन मुहाणो गरीब आहियां सॼो ॾींहुं मूं काढ़े में सॼो आहियां हिकड़ी बचनि जे लाइ मारी दम जे मूंखे ॾे जी सिपाही गरीब मिस्कीन उनके छा चवे फुरी खणी वियो पंहिंजे बचन के रथे खाराई हू गरीब उनन जी बि ॿियो न को दाम फरियाद के कोन कई अल्लाह सॼी हे मच्छी ताज़ी हुई न कुरड़ी हीअ मच्छी जा ता सनड़ा दंद हूंदा हीअ मच्छी खयूं पियो वञे जहिड़ी मच्छी न हीअ आंगुर में ये चको उन मच्छी आंगुर में चको खैर जब कुछ छदाई मच्छी घर में आई और दो खाजी वई हजम थी वई पर वो जो चक्कू लगो ना वो दंत उन में अंदर घिड़ा उन में सूर जागे उन में दर्द सूर जागे मामूली मच्छी दा दंत छदे भी पर सूर वियो वधंदो आखिर तबीब वटायो डॉक्टर वटायो वाहे मुके हे दर्द चई तो के एड़ी बीमारी लगी आ या आंगुर तो वढ भी न त इयो मर्ज तुजो मथे चढ़ंदो जी बाबा ने ये ना मच्छी दे चक्कर ते करे आंगुर वढाया ए के पाण मां आंगुर न वढाई कुछ दी गुजरिया तो उनके हथ जे चंबे में सूर थियो वरी डॉक्टर वट वियो जी बाबा हाने तुजी बीमारी हथ जे चंबे में अची वई आ जे इयो चंबो न वढाईंदे त बाह खराब थी आखिर मजबूर हथ वढाई तो कराई हथ वढाई पर सूर मथे चढ़ी वियो वरी दर्द बाह में वही वियो तबीब वट उन्हें जो बाबा मर्ज मथे चढ़ी आयो हाने ठूठ का तुजी बाह वट भी न त सूर न छड़ी जो मर्ज न मथे चढ़ी वियो ठूठ का बाह वठाई वरी सूर मथे महसूस थियो तबीब वट वियो कन महीनन का को उन्हें जो बाबा बाह तुजी कुल्ले का वट भी न त तुने जिस्म में या बीमारी चढ़ी वींदी आखिर वो डोरे का बाह कटाई रात को सुतो पियो उन्हें के आवाज आयो नींद में ओ सिपाही उन्हें गरीब मुहारे खावनी माफी वट न त अंग करे कटाए बिठाए छड़ी में दर्द न छड़ी हुई बीमारी न छड़ी सही मिस्कीन मुहारे खावनी माफी वट न त अंग टुकड़ा करे बिठाए छड़ी में वदा ओ मिठा अल्लाह जी बादशाही आ रब जे मखलूक सा बात कयो बेरहम न बणजो जालिम न बणजो सरकशी न कयो अल्लाह थान गर्दन झुकाए हलो काटो बचे न निमाए हलो किविल जे न को माकोड़ी जे त बेजानी वाणी न के लताड़ियो किविल के बे लताड़ियो इरहम मन फिल अर्द यरहमुकुम मन फिस समाए मदीने वारो साईं तो फरमाए जमीन वारन ते बाज कयो आसमान वारो तहां ते बाज कंदो मल्ला यरहम फला युरहम जेको बे ते बाज न तो करे अल्लाह उन ते बाज न कंदो जे कदे अल्लाह का माफी वठण चायो था न जे खता कया उन के माफ कयो ताजो हारी दारी आता नी घर वाली मिसाल के में लूण सवायो पजी वियो इंसान आ न के में मिर्च सवा लाह मोचड़ो हण ठाको पादर जो न या तुझे घर में तुझे जाल आ तुझे निकाह में आ गलती इंसान का थींदी आ तू दरगुजर कर माफ कर अल्लाह तोखे माफ करे छॾी जेकर खता थी वने न को तुझे तडे ते अचे न पाए बांध विची में अण जे अचन अवगुण आए कचायूं ठोलिया थी ढकजन तोड़े रख हुजन तब माफियूं जन में धरा असा जे लाड़ जे पट में सरदार मामू खान मलकानी बड़ो सरदार जत कौम जो ॿियूं बि काफ़ी क़ौमूं हुयूं उन्हनि जो सरदार हुयो चङो मुड़िस हुयो हिकिड़े भेरे संदस राज जो को माण्हू उन खां गलती थी पई
उन्हें राज जे माण्हू का गलती थी वो पंहिंजा नंग न्यायूं वठी सरदार साहब जे बंगले ते आयो माफ़ी वठण जे लाइ वॾेरे साहब खे जो कावड़ डंडी खई उछो मोचड़ो खणी डंडकी हुजे दुआ खणी उछो उनखे मारण जे लाइ जेॾीमहिल हीअं उछो कावड़ में पुराणो हिकिड़ो पोहड़ो वेठो हुजे उतां खां महिमानो किथां जो आयल उन हकल कई ओ सरदार साहब फिटाई हीअं न कयो आहे जीअं तूं थो करे कुराड़े हकल करे ओ सरदार साहब ओ इस मामू खान मलकानी साहब फिटाई हीअं न कयो आहे जीअं तूं थो करे जे फिटाई छा चयो आहे जे फिटाई चयो आहे भाए बांध विधीअ में अङण जे पेच में अब गुण है बचाइयो खोलिया थी ढक में तोड़े लखौ जमे तब माफियूं जन में धरा भिटाई चलो तबे ते लड़ी चनन के माफ करे छॾियो लठ खणी उछलाई नौकर के चई त पोतियूं बि खणी अजरक बि खणी आ जेके न्याणियूं उन्हनि खे पोतियूं पाराई जेके मर्द उन्हनि खे अजरक पाराई वञो मूं तव्हांखे माफ़ करे छॾियो पुट जेके मुड़ियासीं जुड़िया तूं ॿियनि खे माफ़ कर अलाह तोखे माफ़ कंदो तो में बि ग़लतियूं आहिनि न तो में तूं पाक पोती आहीं तो में बि ग़लतियूं आहिनि मूं में बि ग़लतियूं आहिनि जेकॾहिं मां चाहियां थो त मुंहिंजो रब मूंखे माफ़ करे त मुंहिंजो हक़ आहे त ॿियनि खे दरगुज़र कयां ॿियनि खे माफ़ कयां अलाह मूंखे माफ़ कंदो वदा वो मिठा अल्लाह जी धरती ते रही अल्लाह जे मखलूक सां हुस्न सुलूक हुजे अब्बे जी इज्जत कयो भाग वारायो जो पीउ मां जीरो खुदा जो कसम खणी तो चवां ता वक्त वारा हो जो अबू मां जीरा साईं फरमाइन ता अल अबू आओ सद अबू अबुल जन्नत पीउ बेश्त जो विचो दरवाजा अल जन्नत तहत अक़दामिल उम्महात जन्नत अम्मड़ जीजल जे पेरन जे हेठों तोखे की खबर पवंदी अल्लाह राज़ी आया नाराज़ ॾिस जे अबो राज़ी नहीं समझ त अल्लाह राज़ी जे अम्मड़ जीजल तो ते राज़ी आ समझ त अल्लाह भी तो ते राज़ी वदा ये परदेसी ये अबो अम्मड़ जेके न ये पखीड़ो वेठो न चतू डारी ते वेठो बोलींदो आ मिठू मिठू बोलियूं ॿुधाईंदो आहे न ये अबो अम्मड़ भी में पखी परदेसी वांगुर चई ओच तो उॾामी ॾींदा पोइ उन्हनि जो आवाज़ ॿुधण जे लाइ सिकंदे अदा भाउ अज़ीज़ यार दोस्त चाचा मामा सौट मासात मिली वेंदई पर अबो वियो त वरी अबो न मिलंदो अम्मड़ वई त वरी अम्मा न मिलंदई इन्हनि कुराड़नि जो क़दुरु कर मदीने वारे साईं फरमायो आहे त अब्बे जे चेहरे के ॾिसण बि हज जो सवाब अम्मड़ जे चेहरे के ॾिसण हज क़बूल करण जो सवाब तोखे कुराड़ा नथा वण चईंदो पोड़ा बस कर मगज़ खाई वियो ही पर मिठा ये बुढ़ड़ा रुगे वेठा है घर में तब रहमत जो छप्पर छांव थी हजरत मूसा अलैहिस्सलाम जी अम्मड़ हुई मूसा अल्लाह जो उलुल अज़म रसूल हुयो पैगंबर हुयो तौरात जे ते लथो हुयो जेमल मां गुज़ारे वियसि अल्लाह जी तरफां जिब्रील आयुसि त मूसा हाणे संभाले कदम खणजाए अम्मड़ व्यक्ति हिकिड़ो रहमत जो छप्पर होतो लही वियो अल्लाह जे नबी के आसमानी हुकुम मिलियो त मां तुंहिंजे मथां रहमत जो साहिबान हुयो छप्पर ऐं छांव वो मिठा पंहिंजे पीउ मां जी इज़त कयो पंहिंजे पीउ मां जी फर्मा बरदारी कयो अदब ऐं एतिराम कयो ॿाहिरि अचो न केलन जो दर्जन वठो पासड़े में अमड़ जे वेही ज़ोरड़ा बिल्लो जमा ये मां तुंहिंजे लाइ खुदा जो कसम उनजी दिलि ख़ुशि थी वेंदी तव्हां चवंदा न मां पीर फ़कीर खां दुआ घुरायां वञा सही कलंदर ते दुआ घुरा भिटाई ते दुआ घुरा खुदा जो कसम कलंदर भिटाई जूं दुआऊं बरहक फैज़ वारियूं पर अब्बे अम्मड़ जी दुआ ईअं आहे जीअं नबी जी दुआ पंहिंजे उम्मत जे लाइ सुभान अल्लाह
जिंजो अबो अमर जेरा है उनके लहर लोडो नाही उनन जी दुआ वठ पर जेकने पंजो अबो गुजारे वियो न बियो को कोड़ो कुराड़ो कुडसी त उन्ने जी बे इज्जत एहतराम कर अशैख फी कौमिही कल नबी फी उम्मती साईं फरमाता कुराड़ो पंजी कौम में ये इज्जतदार जे नबी पंजी उम्मत में इज्जतदार हां नंढड़न ते बाज कयो वडन जी इज्जत कयो को बीमार थी पे हली वने का पुछो के गरीब मिस्कीन रोदड़ के दिसी खिलायो अल्लाह ताला दुख लाए साईं फरमाइंदा जे मन सतर मुस्लिमन सतरहुल्लाह फि दुनिया वल आखिरह जेको मुसलमान के ढके अल्लाह दुनिया में उनके ढकींदो आखिरत में उनके ढके